عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم وما آتاكم الرسول فخذوه وما نهاكم عنه فانتهوا واتقوا الله إن الله شديد العقاب اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي अल्लाह पाक जा बेहद हिसाब एहसान जे करीम रब मुखे तवा के अजो की हिन दीन जी मजलिस में शिरकत की तौफीक बख्शे थी सके तो दुनिया में ऐसे जेके मगर आहियूं असां जे नगरन में हिनन महफिलन जी कदर न हुजे छो त अॼु असीं जंहिं अॼु दुनिया में रहूं था न अॼु त उभरे खां लथे ताईं सिर्फ़ु दुनिया 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 हिन सां मिलियासीं ही मक़सद आहे हिन सां मिलियासीं ही मक़सद आहे हिते आयासीं ही मक़सद आहे हिते आयासीं ही मक़सद आहे इल्ला माशाअल्लाह असीं त सॼो ॾींहुं सोचूं ई दुनिया दुनिया जॾहिं दुनिया में घणा मगन था थियो त पोइ दीनी मजलिसनि जो क़दुरु कोन्हे पर याद रहे दुनिया में केॾो बसी भलो खायूं भलो पीयूं पर मियां हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो हिकिड़े ॾींहुं मरणो आहे ऐं मां मौत केॾी महिल ईंदो का ख़बर कान्हे मौत कॾहिं इंतज़ार कोन अमर जे पेट में ॿार हुआ 6 महीनों जो ॼाओ आहे मोल ॼाओ इंतज़ार कोन थींदो ॼमे दुनिया में चिन दुनिया में आयो ॿार दुनिया में आयो अमर फोती वई कॾहिं ॾिसो त नानो वञे पियो ॾोहिटे जो जनाज़ो कुल्हे ते कॾहिं ॾाॾो वञे पियो पोट जो जनाज़ो कुल्हे ते को अचण जो त शेड्यूल आहे 9 महीना गुज़रंदा पोइ ॿार दुनिया में ईंदो पोइ वरी खीर पींदो पोइ वरी ॾंद थींदा पोइ वरी आस्ते आस्ते मानी खाईंदो पर आख़िरत ॾे वञण जो को शेड्यूल कोन्हे हे सभु ॻाल्हियूं मूंखे तव्हांखे नसीब थियूं यकीन ॼाण तव्हां केॾी बि दुनिया सां मोहबत रखो पर तव्हांखे रहण कोन आहे तव्हां केतिरी बि दुनिया जे डुक डोड़ करे केॾी बि दुनिया गॾु कयो पर वक़्तु ईंदो सभु शइ छॾे वेंदी हा इहा ॻाल्हि वरी असांखे असांजी दीन नज़ी आहे हीअ दुनिया आरज़ी आहे फानी आहे पर अॻियां दुनिया फानी कंदव था हमेशह हमेशह वलाखिरत खैरुन वअबका हमेशह हमेशह भाई सदियूं साल हिसाब किताब सभु ख़तम थी वेंदा आख़िरत खुटणी कान्हे का जेके रहमतन जा हक़दार बणदी आया सदाई धन रहमतूं जेके ज़हमतन जा हक़दार बणदी आया सदाई धन ज़हमतूं बल्कि असांजे दीन असांजे क़ुरान असांजे पाक नबी मोहम्मद करीम सलाम असांखे इहा तरजीह ॾिनी इहा तालीम ॾिनी अहमियत आख़िरत खे ॾे असांजे पाक नबी ज़िंदगी जेका गुज़ारी असीं सभु मुस्लमान चाहे कहिड़े बि शुद्ध सां वापिस सां हुजूं पर यकीन ॼाण इहा शइ आहे त दिलि में अल्लाह जे हबीब सां मोहबत आहे अल्लाह जे पाक पैगंबर जी इज्जत आहे उन जे नज़रिए जो बि एहतराम आहे पर तव्हां खां थो पुछां नबी सी डुक डोड़ भॼ डुक दुनिया ले करदा आख़िरत ले अल्लाह जा हबीब दुनिया मां विया त घणो सोन छॾियो घणी चांदी छॾियो घणा उठ छॾियो घणा घोड़ा छॾियो घणी मिल्कियत छॾियो हदीसन खां वञी पुछा कंदो एतिरे क़दुरु मामला त से बुखारी पढ़ो न से बुखारी में तव्हां किताब रिकाब खोलियो इमाम बुखारी हिकिड़ो बाब थो क़ाइम करे हिकिड़ो चैप्टर रहंदो पूरो नबी सिंह जे सिरह जो बयान पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जिंदगी में अहिड़ा ॾींहं बि आया जो घर में घर वारनि जे लाइ अन्न कोन हुजे,
नबी सी हिकिड़े यहूदी वटि विया, पाण फरमायो अन्न ॾे, रक़म कान्हे का, हे ज़िरे पंहिंजी आउं तोखे ॾियां थो, गिरवी रख, अन्न ॾे त घर जे मामलात खे वधाइजे ऐं बाद में पंहिंजी ज़िरे छॾाए वठंदुसि। ऐं हदीस में अचे थो पाक मोहम्मद करीम अलैहि सलाम में फानी दुनिया में हलिया विया, पर पाण करीम अलैहि सलाम ने वो ज़िरे यहूदी न कान छॾाई, उहा उते रहिजी वई। शाना समझदार ॾाहा लिखियल पढ़ियल वॾा वॾा अकल जा अकाबिर अफलातून बणिया था घुमूं, पर कॾहिं सोच असांखे दुनिया कमाइण अचे थी त असांजे नबी खे कमाइण कांदे आहे। असांखे साणप ॾाहप अकल सभु शयूं आहिनि, छा असांजे पाक पैगंबर वटि इहे शयूं कोन हुयूं? यकीन ॼाणो इल्म पर त हो ई उते, ही पोइ आख़िर छाजे लाइ? अहिड़ी पाक ज़ात जा महलात त कोन्हनि, पर घर में गुरबत एतिरे क़दर जो जव यहूदी खां उधार वठणा पिया पवनि। ॾियण जे लाइ रक़म कोन्हे, पंहिंजी ज़िरह पिया ॾियनि, वरी बाद में ज़िरह आज़ाद न पिया करे सघनि, जो हिन दुनिया मां हलिया था वञनि। हे सभु ॻाल्हियूं ॾिसनि थियूं, ओ मुस्लमान, जंहिंजो तो ते तुंहिंजो जंहिं ते ईमान अथई उहो दुनिया परस कोन हो, उहो दुनिया जो तालिब कोन हो, उन जी नज़रनि में हदफ़ आख़िरत हुई, अल्लाह जी खुशनूदगी हुई। इहे ॻाल्हियूं मूंखे अव्हांखे ॾिसनि थियूं। ओ भुलियल भटकियल मुस्लमानो, वठो वाट पंहिंजे नबी, वठो वाट उन ज़ात जी जंहिंजो हिकु हिकु कदम हिकु हिकु विख सरापा सादत आहे, सरापा रहमत आहे। जॾहिं इहा सोच रखूं था न, यकीन ॼाणियो पोइ हिननि मजलिसनि जी वॾी अहमियत आहे। चुस्त थी वेहूं, भड़ थी वेहूं, बल्कि अल्लाह जो शुक्र अदा कयूं। त पढ़ो सही बुखारी किताब दावात, पाक मोहम्मद करीम इस्लाम इरशाद फरमायो, जॾहिं माण्हू के दीन जी मजलिस में अची गॾु था थियनि, अल्लाह से फ़रिश्तनि खे चवंदो आहे, फ़रिश्तो गवाह थियो, मूं सभिनी खे माफ़ कयो। पाण करीम ने फरमायो, फ़रिश्ता अर्ज़ कंदा, मौला हे जेके सभु आया आहिनि न, हे सभु दीन बदल कोन आया, इनमें को अहिड़ो बा जेको पंहिंजे हिकु ज़ाती कम सां आयो आहे। पाण करीम इस्लाम इरशाद फरमायो, फ़रिश्ते जी इहा ॻाल्हि ॿुधी रब फरमाए थो, गवाह थियो, मूं इन खे बि माफ़ कयो, छो जो हे मजलिस अहिड़ी आई कान्हे का को अचे और ख़ाली हथ हलियो वञे। दुआ कयो त अल्लाह मुंहिंजो अव्हांजो वेहण बि इन्हनि माण्हुनि वारो बणाए, मां मक़सद बणाए, असांजो गलतियूं कोताहियूं माफ़ थी। नबी सी एॾी रग़बत ॾियारी, एॾी दिलचस्पी ॾियारी। पढ़ो नबी जो किताब सही मुस्लिम किताब ज़िक्र वरितो आहे, सदगुरु पाक आंदो चैप्टर आंदो इन नाले सां, बाब फज़ल इज्तिमाई अला तिलावतिल क़ुरान। हदीस आंदो, नबी जी फरमायो, जॾहिं तव्हां ज़मीननि ते गॾु थी अल्लाह जूं ॻाल्हियूं कंदा आहियो, तव्हां ज़मीननि ते तस्करा कंदा आहियो, अल्लाह तव्हांजा अर्शनि ते तस्करा कंदो। छा था सम्झो कि नंढी ॻाल्हि आहे? दुनिया में कोई हैसियत वारो माण्हू मूंखे अव्हांखे यादि करे को थी चवे, न ॾा हाजी साहिब अॼु फलाणे वटि वेठा हुआसीं, तुंहिंजो तस्करो बि हलियो। यकीन ॼाणियो, असीं पंहिंजे कपिड़नि में कोन मापंदा आहियूं, हुनखां वरी वेझो थी पुछंदा आहियूं, ॾे ख़बर वाकई मुंहिंजो नालो खईं? अरे हा हा तुंहिंजो नालो खईं, थोरो ॿुधाए छा छा चईं? ऐं हुतां उथी वरी घर वेंदासीं दोस्तनि वटि, यारनि वटि, बाबा अॼु फलाणे जी औताक में मुंहिंजो तस्करो हो। पर यकीन ॼाणियो, हेॾे पाक मोहम्मद करीम इस्लाम फरमाईंदा, जॾहिं तव्हां अल्लाह जे दीन जे मजलिसनि में वेंदा आहियो, तव्हां त ख़ल्क़त जूं ॻाल्हियूं ॿुधी कपिड़नि में नथा मापो, जेके हिननि मजलिस में वेही अल्लाह रसूल जूं ॻाल्हियूं कंदा, नबी जी फरमायो उन्हनि जा तस्करा अल्लाह जो अर्शनि ते करे। रुगो तस्करा कोन, नबी जी फरमायो मजलिस में रहमत जा वॾ भणा मींहं पिया वसनि, अल्लाह जा फ़रिश्ता वारी मजलिस खे घेरियो वेठा आहिनि, प्रोटोकॉल जो बीठा। हे सभु ॻाल्हियूं ॾिसीं थियूं, हे मजलिसूं वॾियूं मुबारक आहिनि। अल्लाह जे अहसान, अल्लाह ताला मूंखे अव्हांखे हिन जाइ ते गॾु कयो आहे। हिन महफ़िल जो मक़सद बि सम्झूं, अहमियत बि सम्झूं, अजर ऐं सवाब जी नीयत सां बि वेहूं, ऐं तवजह सां बि वेहूं। अल्लाह रसूल जी ॻाल्हियूं ॿुधण जा मौक़ा अॼु किथे? जिथे वञो सियासत, ठगी, कूड़, कुपत, कीनो, हिते जी ॻाल्हि हुते जी ॻाल्हि, हुन ही कयो हुन ही कयो, ॾींहुं पूरो थी। हे मौक़ा गनीमत भरिया आहिनि, जो आऊं तव्हां ख़ालिस अल्लाह जी रज़ा ख़ातिर अल्लाह जो दीन ॿुधाइण लाइ गॾु चाहियूं, तवजह सां वेहूं, दिलचस्पी सां वेहूं, ज़ौक़ ऐं शौक़ सां वेहूं। जेके ॻाल्हियूं ॿुधूं हिक ॿिए खे ॿुधायूं, उन्हनि ॻाल्हियुनि खे पंहिंजे सीननि में साम्हण जा जज़्बात नहीं अचूं। और मजलिस में सिर्फ़ तव्हांजे साम्हूं हिकिड़ी हदीस मुबारक आहे, ज़िक्र कयां थो इंशाअल्लाह अल्लाह जी मदद सां। ज़रूरत उन हदीस से गौर कयूं। हदीस आहे कंहिंजी? नबी साईं जी। एक मुसलमान सोचे, मुसलमान जे नज़र में जे नबी साईं जी ॻाल्हि तवजह जे क़ाबिल कान्हे, त पोइ हूंदी कंहिंजी?
हिकिड़ी हदीस पढ़ा अने हदीस का सिमरन हिकु ॿ तव्हांखे पहिरियों शुरू में ॻाल्हियूं ॿुधाए हदीसूं ॿुधबियूं कीअं ये नबी सिंह जूं ॻाल्हियूं ॿुधबियूं कीअं असांजो दीन असांखे ॾसे थो त मुसलमान ॿुध अल्लाह जे नबी जी कंहिं बि ॻाल्हि खे कॾहिं नंढो न सम्झजा छा चइला तूं सोच सही ॻाल्हि कंहिंजी आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾी वॾी ज़ात आहे ख़लक़त में हेड़ो त को आहे कोन्हे को इंसाननि में ॻोल्हियो फरिश्तनि में ॻोल्हियो जिन्ननि में ॻोल्हियो नूरिन में ॻोल्हियो नारिन में ॻोल्हियो बरिन में ॻोल्हियो बहरिन में ॻोल्हियो ओ मियां ख़लक़त सॼी में ॻोल्हियो मुहम्मद जहिड़ो न को आयो न कोई पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जहिड़ो न को ॼायो न को ॼमंदो ही उहा वाहिद ज़ात अथव रब थो फरमाए इन जूं ॻाल्हियूं त ॻाल्हियूं पर हिन नबी जी निंड बि शरीयत दा हुक्म ॾिनऊं खुतबा ॾिनऊं तकरीरूं कयूं नसीहतूं कयूं हो सेठ पंहिंजी जाइ ते पर जे नबी सिंह पंहिंजे निंड जो ख़्वाब ॿुधाए न इहो ख़्वाब बि शरीयत आहे नबी सिंह का निंड जी ॻाल्हि करे न हिन जी निंड बि शरीयत आहे हिन जी निंड आम माण्हुनि वारी कान्हे मां बुखारी में किताब सलाद में हदीस आंदी हिकु ॾींहुं नबी साईं साहिब सगुर फरमाए थो आयसि फजर जी नमाज़ जे टाइम ते अज़ान बि थी वई फजर जी नमाज़ जो टाइम थी वियो नबी सी आरामी अहिड़ो मथां जी बीठसि नबी साईं गोखरा पिया हणनि अॼु जी ॻाल्हि सम्झ में को माण्हू निंड में न गोखरा नबी सी एतिरी गहरी निंड में चए थो गोखरनि जो आवाज़ मूं पंहिंजे कननि सां ॿुधो नबी जी गोखरा पिया कुछ देर गुजरी नबी सी नमाज ले उथिया वुज़ू को बि कोन कई माण्हू निंड मां उथी वुज़ू कंदो आहे एक निंड वारी निंड में गोखरा पर नबी सी वुज़ू को बि कोन कई साहबी सगुर फरमाए थो बाद में अल्लाह के रसूल मूंखे ॾिठो सम्झी वियो त ही मुंहिंजे वुज़ू ते पियो सोचे नबी सी वॾा मिज़ाज शनास ॾिसी सम्झी वेंदा छा थो सोचे जे तो पाक मोहम्मद करीम सलात इस्लाम जे मोड़े ॾिसी करे फरमायो बेखबर तूं इन ॻाल्हि ते को गौर वीचार करी त मूं वुज़ू छो कोन कयो ऐं तूं निंड मां उथियो आहे वानगन फरमायो ॿुध तोखे ख़बर कान्हे का इन ऐनैय तनामान वला यनाम क़ल्बी मां मोहम्मद निंड में बि हलियो वञा न मुंहिंजो वुज़ू नाहे भॼंदो छो त निंड में मुंहिंजूं अखियूं ज़रूर बंदन पर दिलि मुंहिंजी निंड में बि जागे थी ही हिकिड़ी नसीहत आहे तव्हां उन इमाम जा पोइ लॻायो यकीन ॼाणियो सॼी दुनिया में अहिड़ी निंड कान मिलंदी अहिड़ो निंड करण वारो कोन मिलंदो तव्हां बुखारी शरीफ़ पढ़ो किताब अल इहतिसाम बिल किताब व सुन्नह इमाम बुखारी को बाब आंदो अल इक्तिदा बि सुन्नह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुर चिप्तन आंदो नबी सी जी सुन्नत जी पैरवी करण जो बयान हिकिड़े नबी सी फरमाईंदा ऐं सुतो पियो हुजां जिब्रील अमीन आया जिब्रील बायो मीकाईल बायो दादा समझो निंड में केरु ॾिसे थो न निंड में केरु ॿुधे थो न पर नबी साईं निंड में ॾिसनि बि था नबी साईं निंड में ॿुधनि बि था पाण करीम में फरमायो ऐं निंड में हुयसि हिकिड़ो फरिश्तो मुंहिंजी सरांदी का वेठो ॿियो मुंहिंजी पेरांदी का वेठो निंड में ॿिन्ही खे ॾिठमि ॿिन्ही खे अच्छा कपिड़ा पाता निंड में ॾिसी बि छॾींदा ऐं निंड में ॿुधां बि पियो मुंहिंजे बारे में तस्करा पिया कनि मुंहिंजे बारे में ॻाल्हियूं पिया कनि मूं निंड में उहे ॻाल्हियूं बि ॿुधी वरितियूं इहे असांजो साईं था हे ॻाल्हियूं छा थियूं अथसीं न अदा वॾेरनि जूं ॻाल्हियूं त यादि करींदो सरदारनि बुतारनि जूं ॻाल्हियूं त यादि करींदो मौलवियुनि जूं आलिमनि जूं पीरनि जूं हे सभिनी जूं ॻाल्हियूं यादि करींदो तोखां सुवाल इहो आहे ॿुधा नबी सिंह जूं ॻाल्हियूं यादि करींदो न हक़ीक़त ही अथई सभ खां वधीक अहमियत जे क़ाबिल हिन ज़ात जूं ॻाल्हियूं आहिनि बुखारी शरीफ में चए थो सही बुखारी किताब सलात बाब इज़्ज़तुल इमाम पूरो चैप्टर आहे नाले सां इज़्ज़तुल इमाम नबी सी साहबा ने फरमायो ॿुधो ऐं जॾहिं अल्लाह अकबर करे नमाज़ शुरू कंदो आहे न किबले ॾे मुंहुं करे मुंहिंजा साहब इहो तव्हां ईअं न सम्झो त मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे मुंहुं किबले ॾे मां पोइ ते कोंदो ॾिसां हक़ीक़त ई त मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह अकबर करे नमाज़ शुरू कंदो आहे मुंहुं मुंहिंजो अॻिते हूंदो आहे पर जीअं अॻिते थो ॾिसां ईअं पोइ ते थो ॾिसां ही ॻाल्हियूं छा थियूं ॿुधाइनि हिकिड़े ॾींहुं नबी करीम अलैहिस्सलाम जॾहिं नमाज़ पिया पढ़ाइनि हदीस सही बुखारी में किताब सलातुल कुसूफ में इमाम बुखारी को बाब आंदो सलातुल कुसूफ जी नमाज जमात सां पढ़जे न इन जो बयान हदीस आंदो ज़ाबी से फरमाया तो मुझे छोकरे दी पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम नमाज पिया पढ़ाइनि
असीं असाब पिया नमाज़ पढ़ूं था पिया पर ॾिठमि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नमाज़ पढ़दे पढ़दे केॾी महिल थोरो अॻिते वधिया वरी थोरो पोइते हटिया नमाज़ में ॾिसां पियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो हथ अॻिते वधायो हथ अॻिते वधाए हिकिड़े ॼणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंहिं शइ खे पकड़ण जी कोशिशि पिया कनि असाब सगोरा चवंदा असां नमाज़ में सभु शइ आहे पोइ हिते ॾिसी वरिती नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नमाज़ पूरी कई पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे असां गुज़ारिश कई साईं अॼु असांखे तव्हांखे नमाज़ में ॾिठो वई अल्लाह जो रसूल तुम नमाज में अॻिते बि वधियो असां ॾिठो पिए ॼण ताईं कंहिं शइ खे पकड़ियो पिया साईं इहो छा हुयो हिन जी माजरा छा आहे नबी सीर शाह फरमायो अॼु नमाज में साम्हूं मूं ॾिठो त नमाज में जन्नत बि ॾिसी वरितमि ऐं हिन साहिब जेको तव्हां ॾिठो पिए न मूं पंहिंजो हथ अॻिते बि वधायो इहो जन्नत जे मेवनि खे टोड़ण लाइ मूं पिया अॻिते हथ वधायो पर मूं टोड़ियो कोन हथ पंहिंजे पोइते कयो अल्लाह जे रसूल वरी तव्हां नमाज़ में थोरो पोइते हटी वियो इहो वरी छाजे लाइ नबी बि फरमायो अॼु बीठो तव्हां खां गॾु हिते मुसल्ले ते नमाज़ बि पढ़नि पर हितां मुसल्ले ते बीठे बीठे मूं जहन्नम बि ॾिसी छॾी हीअ जेका जहन्नम जी तपिश बाह हुई न इहा घणी महसूस वेंदी ऐं थोरो पोइते थी ही ॻाल्हियूं ॾिसो अहिड़ो इमाम अहिड़ी शख़्सियत अहिड़ी ज़ात ख़ल्क़त में कान्हे का ही हन तमहीदी ॻाल्हियूं जेको मूंखां अवां खां मुतालो कंदियूं मियां पोइ जेका ज़ात एॾी वॾी आहे पोइ सोच कर त इन जी का बि ॻाल्हि नंढी कान्हे का बि ॻाल्हि असां सगुरा नबी सी जी हर ॻाल्हि खे मित ॾींदा पढ़ण सही बुखारी किताबुल मनाकिब बाबु अलामात नबुव्वत फिल इस्लाम इमाम बुखारी हिकिड़ी हदीस आंदी जेकॾहिं सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु आया बीबी आयशा जे हुजरे में हदीसूं ॿुधाए हलिया विया बीबी साहब हेॾे नमाज़ पे पढ़ी सैयदना अबू हुरैरा बाक़ी साथियुनि खे हदीसूं ॿुधायूं विया हलिया बीबी आयशा जो नमाज़ खां वांदी थी न बीबी साहब चवण लॻी जेकॾहिं आउं नमाज़ में न हुजां हा न ऐं सैयदना अबू हुरैरा खे टोकिया हुनखे हिकिड़ी ग़लती यादि ॾियारिया अम्मा साहिब कहिड़ी ग़लती ते टोकियो न का ॻाल्हि ग़लति कयूं का अहिड़ी ॻाल्हि कयूं जेका नबी सी कान कई फरमाइजूं न ऐं हुननि खे सिर्फ़ु इन ॻाल्हि ते टोकिया हिन जेके जुमला पे चया न त नबी सी ही बि फरमायो अबू हुरैरा इहे जुमला तकड़ा तकड़ा पे चया पर मूं पंहिंजे कननि सां ॿुधो हो नबी साईं इहे जुमला आहिस्ता आहिस्ता पे चया अबू हुरैरा खे चवां ख़बरदार इहा बि तुंहिंजी ग़लती आहे इहे जुमला बि ईअं चओ जी रसूलुल्लाह चया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾी त कदर वारी सोच तव्हां मुस्लिम अहमद पढ़ो ख़वातीन जूं हदीसूं औरतुनि जूं हदीसूं ॿार बुखार आयसि नौजवान हुजा अम्मा मानी पचाए वेठी हुजे अम्मा खे चई मड़ जल्दी कर मानी त घणी आहे अम्मा जो वाह मानी देर में ॾेई अम्मा बुख लॻी आहे ॾाढी सिंधी में पाण 16 सिंधी वारा लफ़्ज़ कढूं अम्मा बुख लॻी आहे ॾाढी की सबर कर बुख केतिरी बि लॻी थी माठ करे वेठो त वेठो आहे कुझु टाइम गुज़रियो अम्मा मानी अची अॻियां रखी अम्मा मूंखे हेतिरी बुख लॻी तूं मानी खणी छो कोन आई चवण लॻी अब्बा तोखे ख़बर कान्हे का त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाईंदा जॾहिं बि मानी तए तां लहे त तकड़ी तकड़ी गरम गरम न खाईंदा नबी सी फरमाईंदा त थोरी मानी ठारे करे खायो पोइ उहा ॻाल्हि नबी सी जी मूंखे यादि हुई उनजे करे मूं चयो त मानी थोरो रखूं थोरो ठरे त पोइ खायूं यकीन ॼाण ही अॻिते वेंदासीं न राति खुटी वञे असहाब जा वाक़िया कोन खुटंदा हेॾो नबी करीम इस्लाम जी हर ॻाल्हि खे एतिराम ॾींदा हुआ उन दौर में तो फिरका मौलवी मसलक जमातूं पार्टियूं सरदार भुतार जागीरदार हे तो हुई कान का ज़ात न ईअं सम्झो हिकिड़ो अल्लाह जो नालो हो ऐं ज़मीननि ते का सभ खां वॾी अज़ीम ज़ात सम्झी वेंदी हुई उहा हुई नबी करीम इस्लाम जी ज़ात हाणे मूंखे अवां खे उन माहौल ॾे मोटणो पवंदो इज़त सभिनी जी हर इज़त वारे जी इज़त हर एतिराम वारे जो एतिराम हर क़ाबिल एतिराम मोहतरम आहे पर ॻाल्हि जॾहिं अल्लाह जी ईंदी उहा सभ खां मतबरी आहे कदा जॾहिं ॻाल्हि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ईंदी न पाक मोहम्मद करीम सलाम जी ॻाल्हि सभिनी खां मतबरी आहे सारी दुनिया खे छॾे ॾींदा पर नबी सी जी ॻाल्हि खे कोन छॾींदा अकल में अचे न अचे सम्झ में अचे न अचे मुस्लिम अहमद जी हदीस पढ़ी थो न
काफरन मां को आयो चवण लॻो हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे अबू बकर ते ख़बर भला न हिकिड़ो माण्हू हिते जो पंहिंजे शहर जो चवे राति तां हितां विस वञी फलस्तीन बि घुमी आयसि वरी आसमाननि ते बि विस हिकिड़ो वरी ॿियो वरी टियों वरी चोथों वरी पंजों हे 7 आसमान बि घुमी आयसि जन्नत बि घुमी आयसि जहन्नम बि घुमी आयसि अबू बकर ॾे ख़बर इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी सिद्दीक़ चवण लॻो मूंखे सम्झ में कान ईंदी चवण वारे जो अबू बकर ॿियो केरु कोन थो चए तूं जंहिंसां न मोहबत जी दावा कंदो आहीं हे उहो थो चए यकीन ॼाण इहा ॻाल्हि अचण जी देरि हुई सिद्दीक़ फरमायो जे इहो चवे थो तुंहिंजे ते मुंहिंजो ईमान अॼु ज़रूरत आहे इन ॻाल्हि जी कलमो सभु पढ़ूं था हे सॼो राज भाग काफ़रनि जो कोन्हे सॼो मुसलमाननि जो आहे मोहबतूं बि आहिनि इज़तूं बि आहिनि पर असुल अचो त इहो जज़्बो ॼाणे अल्लाह जी ॻाल्हि सभ खां मतबरी हुजे नबी करीम इस्लाम जी ॻाल्हि सभ खां मतबरी हुजे पोइ अल्लाह रसूल जी हर ॻाल्हि खे अहमियत ॾियूं तवजो ॾियूं अल्लाह रसूल जी हर ॻाल्हि खे महफ़ूज़ कयूं हिन महफ़िल मां थी वञूं था न वॾो ॾुकार त इन शइ जो आहे पोइ छा कयूं सो फिलाणे जलसे में वियो आहिनि फिलाणे वॾेरे जी तकरीर सरदार जी तकरीर MP MNA जी तकरीर अखर अखर ॿुधाईंदो हो शाम जो ई अची ॿुधाईंदो हुन जलसे में वियासीं ही ॻाल्हि साईं वॾे कई साईं वॾे पोइ ही ॻाल्हि कई साईं वॾे ही ॻाल्हि कई वॾो ॾुख आहे असां मुसलमाननि जे हाल ते जुमे जो ॾींहुं कलाक अल्लाह अल्लाह जे रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधायूं था विची ते कंहिंखे हथ मां दिले पुछा कर अॼु छा ॿुधे का ख़बर कोन्हे छा ॿुधो हितां ॻाल्हियूं आयूं हितां निकिरी वई पोइ मियां केॾियूं असां हदीसूं ॿुधायूं त ॿुधायूं की अवल न ॿुधाइण जो तरीक़ो न ॿुधण जो तरीक़ो न सम्झण जो तरीक़ो न सम्झाइण जो तरीक़ो अवल त पंहिंजो पाण खे नसीहतूं कयूं हिननि ॻाल्हियुनि खे अहमियत ॾियूं हिननि ॻाल्हियुनि खे तवजो ॾियूं हिननि ॻाल्हियुनि खे ॿुधण खां पोइ विसारणो कोन्हे को असां सबुरनि जी जमात जंहिंखे अल्लाह क़यामत ताईं मिसाली करार ॾिनो पर बि फइन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फक़द इहतदौ तव्हां हिदायत वारा तॾहिं थींदो जॾहिं पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाबा जे कस ते हलंदो कि रब ताला इरशाद फरमायो वसाबिकून अलअवलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु अल्लाह ताला फरमाया तो रब तव्हां खां तॾहिं राज़ी थींदो जॾहिं पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाबा वारी वाट वठंदो सहाबा वारे कस ते हलंदो यकीन ॼाणो सहाबा जी वाट इन शइ जो नालो आहे अहिड़ी मोहब्बत रखो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां अहिड़ो क़दुरु कयो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो अहिड़ो क़दुरु कयो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे ॻाल्हियुनि जो जा ॻाल्हि मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ॿुधो हयात गुज़री वञे वरी विसारियो न छाप विहारियो नबी सिंह जी ॻाल्हियुनि जी पंहिंजे दिमाग़ ते इमाम बुखारी सही बुखारी में किताबुल इल्म में हिकिड़ी हदीस आंदी हिकिड़ो वक़्त जो फौज जो जर्नल पंहिंजे सिपाहियुनि खे हुकुम पियो ॾे हुन सिपाहियुनि में असहाबी वाइन ताबई वाइन हुननि जो हुकुम पियो ॾे त ॿुधो पाण खे मके ते हमलो करणो पाण खे मदीने ते हमलो करणो आहे पाण खे हरम ते हमलो करणो आहे ही हुन जर्नल ॻाल्हि करे छॾी साम्हूं वारनि में हिकिड़ो साहिबी सॻोरो उमिरि बि वॾड़ी अथसि उथी बीठो आहे ही पंहिंजे कननि ते इशारो थो करे चए थो ख़ुदा जो बंदा कहिड़ी ॻाल्हि पियो करी हरमैन ते हमलो मूं हिननि कननि सां ॿुधो मूं हिननि अखियुनि सां ॾिठो ऐं अॼु ही ॻाल्हियूं तोखे ॾसियां पियो ॼण नबी करीम इस्लाम जी मजलिस मुंहिंजे अखियुनि जे अॻियां हुआ अल्लाह जे रसूल फरमायो माण्हू हलाक ते जेको हरमैन ते हमलो करे नबी सी हिकिड़े चकर ॻाल्हि ॾेई हयाती सर्दियूं गर्मियूं ॾुख सुख पर यकीन ॻाल्हि विसरी कान का सही मुस्लिम पढ़ो किताब तारीख़ पढ़ो तुस्तर जे फतह जो मिस्र जी फतह जो बयान पढ़ो हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी विया हिकिड़े वारे मिस्र में हिकिड़ी मजलिस में वेठा ही परियां ॾिठो हिकिड़ा ॿ माण्हू चार माण्हू पाण में चाबूक जी पिया विड़ी पिया विड़ी बीहे पिया जो सफ़ा जहिड़ो थी वियो सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी ही पासे वारे खे पुछा कई हे छो विड़िया ॿुधाइण वारे ॿुधायो त अबू ज़र हे ज़मीन जो को तकरार आहे हिननि जो ऐं वॾी बेराज़ी कान्हे का ऐं सम्झ गिरांठ जेतिरी ज़मीन जी जेका एराज़ी गिरांठ जेतिरो टुकड़ो हे उन ते विड़िया
असाबी जे इहा ॻाल्हि ॿुधण जी देर सिंधी में घणी चो बड़को खाई करे उथियो। हक़ीक़त का ॻाल्हि ई कान्हे। अबू ज़र ग़िफ़ारी मजलिस मां उथियो वञे पियो। पुछण वारे पुछा छा थियो, केॾे पियो वञी? चवण लॻो मूंखे नबी से जी ॻाल्हि यादि आहे। कहिड़ी? नबी से इरशाद फरमायो, अबू ज़र वक़्तु ईंदो मिस्र फतेह थींदो। अबू ज़र वक़्तु ईंदो मिस्र जे फतेह थियण खां पोइ तूं हिकिड़ी जाइ ते वेठो हूंदो, तो ते ॾिसने त माण्हुनि जा ॿ कबीला हूंदा, ॿ क़ौमूं हूंदियूं, ॿ गिरोह हूंदा, पाण में विड़ी पवंदा ऐं इख़्तिलाफ़ रखंदा पर के वॾी शइ ते न, ज़मीन ते, पर ज़मीन जे हिकिड़े गिरांठ जेतिरे टुकड़े ते। नबी जी फरमायो, अबू ज़र जॾहिं उते हुजी न इन जाइ ते झेड़े जो जड़ न बणिजा, कंहिं बि हिसे में हिसो न वठिजा, उतां उथियो हलियो वञा। जिते नबी जी ॻाल्हि अॼु बि मूंखे यादि आहे, हीअ शइ ॾिठी अथमि तॾहिं उथियो वञा। ॻाल्हि नबी सी कई हिकिड़े चकर, अल्ले केतिरा साल गुज़री विया पर हिन जवान खे ॻाल्हि यादि आहे। रुगो यादि कोन्हे, अमल जो जज़्बो आहे। जे नबी सी चयो हितां उठी वञणो आहे, ख़बरदार हिते वेहणो कोन्हे को। तो पढ़ो सही बुखारी किताबुल मनाकिब पढ़ो, बाब अलामात नबुव्वत बिल इस्लाम पढ़ो, अज़ाब सगुरो नबी सिंह जी वुज़ू जी ॻाल्हि थो करे। कीअं दीन ॿुधऊं, कीअं क़ुरान ॿुधऊं, कीअं हदीसूं ॿुधऊं, कीअं क़ुरान हदीस खे यादि कयूं। हे जलसा फ़ाइदो छो नथा कनि? इन जे करे जो रस्मी तौर अचूं था, वेहूं था, ॿुधूं था, ॿुधनि था, हल असांजी राति ते बात ते जी ॾिसो फेसबुक ते रोज़ नई पोस्ट आहे, कल लले छा थियो वियो ख़तम थी। अॼु नई दुनिया आहे, पर सुभाणे इहे ॻाल्हियूं विसरी वेंदियूं। असां वटि दीन बि ईअं आहे, जेको ॿुधो ते ख़तम, ॿिए ॾींहुं का ॻाल्हि यादि कान्हे। पोइ असां जलसनि मां छा फ़ाइदो थींदो? हे तकरीरूं हे फ़ाइदो तॾहिं थींदो जॾहिं तवजह सां ॿुधूं, सीननि में महबूद कयूं। साहबी सबुरे नबी सी जे वुज़ू जो जॾहिं मामलो बयान कयो, एॾे तवजह सां नबी सी खे वुज़ू कंदे ॾिठईं, जेको नबी सी वुज़ू करे फारिग थिया, उथिया, ॾिठमि नबी सी जा पेर मुबारक धोतल हा, आलान जे करे चमकी रहिया हा, जेको अॼु बि उहा चमक ॼण मुंहिंजे अखियुनि में मौजूद आहे। ईअं सम्झो तसवर मुंहिंजे अॻियां, ईअं उहो वाक़ियो ॼण मुंहिंजे अखियुनि जे अॻियां आहे। इमाम अब्द बिन हुमैन जी पढ़ो, मुस्नद अब्द बिन हुमैन, हज़रत अनस हदीसूं असाब सगुरा वेठा कचहरी दी के मसले ते। साहबी सगुरे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी ॻाल्हि कंदे चए थो, नबी सी मुसल्ले ते वेठा हा, सलाम वराए असां ते मुंहुं कयो। नबी सी जे हथ में मुंडरी पातल हुई, राति चोॾींदी हुई, चंड चमकियो पे, उन चंड जी चमकाड़ जे करे नबी सी जेका मुंडरी जो जेको मुंडरी हुई सा बि चमकी पे। उहा राति बि मूंखे यादि आहे, उहा चमक बि मूंखे यादि आहे। हींअर बि गौर कयां थो ॼण उहा मुंडरी मुंहिंजे अखियुनि जे अॻियां पई। वक़्तु गुज़री वियो, टाइम गुज़री वियो, रातियूं यादि आहिनि, मौक़िया यादि आहिनि, अंगू मुंडरी जी चमक नथी विसरे। इहे जे सोचूं हूंदियूं न पोइ त जलसा कम जा खोड़ ॻाल्हियूं ॿुधी उथिया, का शइ यादि कान्हे, कंहिं ॻाल्हि ते तवजो कोन्हे। पोइ मूंखे ॿुधाए फ़ाइदो, अचण जो फ़ाइदो, ॿुधण जो फ़ाइदो, ॿुधाइण जो फ़ाइदो। हे तमहीदी ॻाल्हियूं नसीब थियूं। ख़बरदार, सभ खां वधीक तवजह जे लाइक़ ज़ात ख़ल्क़त में पाक मोहम्मद करीम इस्लाम जी, हुन जूं ॻाल्हियूं आहिनि। तवजह ॾियो, गौर कयो, मोहब्बत सां ॿुधो, सीननि में सांडियो, अमल जो जज़्बो पैदा कयो। हाणे जेका हदीस जे साम्हूं पेश कयां थो, इंतिहाई इख़्तिसार सां तर्जुमो तशरीह में चंद ॻाल्हियूं ज़िक्र करे कुझु मक़सद जूं ॻाल्हियूं पंहिंजो पाण खे नसीहत कयां थो, तव्हां साथियुनि खे बि नसीहत कयां थो। हदीस में जेके असबाक आहिनि, तव्हां हिनखे ॿुधूं, सम्झूं ऐं अमली तौर ते पंहिंजी ज़िंदगी में पैदा कयो। हीअ हदीस सही बुखारी में किताब ज़कात में इमाम बुखारी बाब जो क़ाइम करे, बाब सदक़त बिल यमीन, सदको कयो, ख़ैरात कयो, साॼे हथ सां कयो, इन जो बयान बाब कायम करे हेठि हदीस आंदो। नबी सी फरमायो, 7 वॾा अथव ख़ुशि नसीब माण्हू। ख़ुशि नसीब छो? उन्हनि मां अल्लाह राज़ी आहे, हुन सां अल्लाह जे रसूल जी मोहबत आहे, अल्लाह जो रसूल हुननि जी तारीफ़ थो करे, अल्लाह हुननि ते एॾो वॾो महिरबान आहे। तव्हां त दुनिया जी ॻाल्हि कंदो, तव्हां त मौत जी ॻाल्हि कंदो, तव्हां त क़बर जी ॻाल्हि कंदो, पर क़यामत जो जेको सख़्त तरीन मामिलो आहे, अल्लाह खे हे 7 माण्हू एॾा त प्यारा अथव जो उन क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला हिननि माण्हुनि खे हर क़िस्म जी सौबतनि खां अमान बख़ींदो। सिज भले मील जे फ़ासिले ते हुजे,
भले भी खलकत पंहिंजे पघर में ॿुधे, माण्हुनि ते भले केतिरी बि ज़िल्लत तारी हुजे, छो त नबी सी फरमायो अल्लाह जी ज़ात क़यामत जे ॾींहुं जेतिरी कावड़ी गुस्से में हूंदी, रब्बुल आलमीन एतिरी कावड़ न करे, अॻ में कई हूंदी न उन खां पोइ रब ताला करे एतिरी कावड़ कंदो। सिज हिकिड़े मील जे फ़ासिले ते हूंदो। नबी सी फरमायो माण्हू पंहिंजे पघर में ॿुधंदा पिया, केरु कंहिंजे लाइ आवाज़ बुलंद करण लाइ तयार कोन हूंदो। खलकत एतिरी हूंदी अॻियां पोयां, इंसान सभु उते, जिन सभु उते, फरिश्तनि जी जमात उते, अल्लाह जी ज़ात जी तशरीफ़ आवरी, पंहिंजो क़ुरान खे पढ़ूंदा वई इशारो उतिलत नाचूं बीजियूं, हदीसनि जे किताबनि खे पढ़ूंदा सही मुस्लिम किताबुल मज़ालिम बाबु तहरीम ज़ुल्म, नबी जी फरमायो बकरियूं बीजियूं, सिंगर हिसाब ॾींदी थोड़ी के। सोचो अथव इज्तिमा केॾो वॾो हूंदो। पर रब्बुल आलमीन फरमायो वख़शयतिल अस्वातु लिर्रहमानि फला तस्मउ लहुम हमसा, पर हक़ीक़त ई अथव एॾे वॾे इज्तिमा जे मथां एॾो ख़ौफ़ जो आलम तारी हूंदो, एॾो ख़ौफ़ जो आलम तारी हूंदो, सभु एतिरा त ड्रिंडल हूंदा, एतिरा त ख़ौफ़ज़दा हूंदा। रब जो क़ुरान फरमाया थो तव्हांखे ज़र्रे बराबरि बि आवाज़ ॿुधण में कोन ईंदो, एतिरो सम्झो तव्हांखे फुसफुस जो आवाज़ ॿुधण में बि कोन ईंदो, एॾो ख़ौफ़ जो आलम तारी हूंदो। रब जो क़ुरान पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे फरमान ये ॻाल्हियूं ॾसियूं, क़यामत जो ॾींहुं एॾो त सख़्तु आहे, यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्दअत वतदउ कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा वतरन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद। रब्बुल आलमीन फरमाया जे ॾियारे तव्हांखे इंसान एॾी मुशक़त वारी हालत में नज़र ईंदा, जेकर क़यामत जो ॾींहुं हिकु औरत ॾिसी वठे हमल वारी हुजे, हमल ज़ाया थी वञे, क़यामत जे ॾींहुं खीर पियारण वारी पंहिंजे बचे खे विसारे छॾे, पर में क़यामत जे ॾींहुं जे तव्हां माण्हुनि खे खणी नज़र ऊची करे ॻाठ ऊचो करे ॾिसो, तव्हांखे ईअं लॻंदो ॼण हिननि नशो पीतो आहे, ॼण हिननि शराब पीतो आहे, पर वमा हुम बिसुकारा, की कॾहिं त शराब कोन पीतो, वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद, बल्कि अज़ाब जी सख्ती जे करे माण्हुनि जी इहा हालत हूंदी। पर क़यामत जे ॾींहुं माण्हुनि जी छा हालत हूंदी? रब्बुल आलमीन फरमायो अल कारियतु मल कारिया वमा अदराक मल कारिया यौम यकून अन्नासु कल फराशिल मबसूस। रब्बुल आलमीन फरमाया तो माण्हू तव्हांखे ईअं नज़र ईंदा, ई दुनिया में बाह ॿारींदा आहियो, रोशनी कंदा आहियो, उन ते पतंग कीअं गॾु थींदा आहिनि, कंहिंजो खंभ सड़ियो, कंहिंजो पेर सड़ियो, कंहिंजो पुछ सड़ियो, की मदहोश नज़र ईंदा आहिनि। रब्बुल आलमीन फरमाया क़यामत जे ॾिहाड़े तव्हांखे बंदा ईअं नज़र ईंदा, जिते रब जो क़ुरान इरशाद फरमायो वुजूहुहुम मस्वद्दा। रब्बुल आलमीन फरमाया कई अहिड़ा माण्हू तव्हांखे नज़र ईंदा जिनजा चेहरा कारा हूंदा, जिते रब्बुल आलमीन इरशाद फरमायो फरमाया अन्नमा वग़शियत वुजूहुहुम क़ितअम मिनल लैलि मुज़लिमा। रब जो क़ुरान आहे, हर ताला फरमाए थो क़यामत जे ॾिहाड़े तव्हांखे कई अहिड़ा माण्हू नज़र ईंदा, उन्हनि जा चेहरा रुॻो तव्हांखे कारा नज़र कोन ईंदा, बल्कि रब्बुल आलमीन फरमायो राति वांगुरु तव्हांखे कारा नज़र ईंदा। चरल मुजरिमीन यौमइज़िन मुक़र्रनीन फिल अस्वाद। रब्बुल आलमीन फरमाया क़यामत जे ॾिहाड़े तव्हांखे कई अहिड़ा माण्हू नज़र ईंदा, जेके उन ॾिहाड़े तव्हांखे ज़ंजीरनि में जकड़ियल नज़र ईंदा, ज़ंजीरनि में ॿधल नज़र ईंदा। वनशरुल मुजरिमीन यौमइज़िन ज़ुरक़ा। पर में कई अहिड़ा माण्हू तव्हांखे नज़र ईंदा, डप ऐं ख़ौफ़ मां उन्हनि जे अखियुनि जी रंगत बदिलजी चुकी हूंदी। वनशरुहु यौमल क़ियामत अहमा। रब फरमाया कई तव्हांखे अहिड़ा महशर जे मैदान में नज़र ईंदा, जेके पंहिंजे अखियुनि खां अंधा हूंदा। तरा कुल्ल उम्मतिन जासिया कुल्ल उम्मतिन तुदा इला किताबिहा। रब्बुल आलमीन फरमाया तो कई तव्हांखे महशर जे मैदान में अहिड़ा बि नज़र ईंदा, जिनजा पेर कमु कोन कंदा, जेके महशर जे मैदान में रेड़ियूं पाईंदे तव्हांखे नज़र ईंदा। जिते रब्बुल आलमीन इरशाद फरमायो फरमाए के तव्हांखे महशर जे मैदान में ईअं नज़र ईंदा यौम यरौनल मलाइकत ला बुशरा यौम यज़िल्लिल मुजरिमीन व यक़ूलून हिजरम महजूरा। हुननि खे पक थी वेंदी तबाह थी वियासीं, इन क़िस्म जी उन्हनि खे ख़ुशी महसूस कोन हूंदी, वॾा ड्रिनल हूंदा, वॾा ख़ौफ़ज़दा हूंदा। जिते रब्बुल आलमीन इरशाद फरमायो यौम तक़ूमु अस्साअ युब्लिसुल मुजरिमून मा लबिसू ग़ैर साअतिन कज़ालिक कानू युफ़कून। रब्बुल आलमीन फरमाए थो कई तव्हांखे महशर जे मैदान में अहिड़ा बि नज़र ईंदा, जेके कसम खणी करे पिया कूड़ ॻाल्हाईंदा त दुनिया में ज़र रही है हिकिड़ो ॾींहुं, हिकिड़े ॾींहं खां बि थोरो, पर में वॾा ड्रिनल हूंदा। कल्ला इज़ा दुक्कतिल अर्दु दक्कन दक्का। पर में ॼाणे ज़मीन खे कुटे करे बराबरि कयो वेंदो। वजा
रब्बुक वल मलकु सफ़न सफ़ा जे ॾाड़े रब जी तशरीफ आवरी थींदी फरमी जे ॾाड़े अल्लाह जा फरिश्ता कतार में चौधारी बीही वेंदा वजी यौम दिन बे जहन्नम फरमे महशर जे मैदान में जहन्नम खे बांधो वेंदो तकादो त मयदु मिनल गईर हर फरमा जने जहन्नम खे आंदो वेंदो मुजरिम पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदा पिया जहन्नम जी बाह में एडी तपिश हूंदी ईअं पियो लॻंदो त जहन्नम ॼाण फाटी बाह फाटी पवंदी जहन्नम फाटी पवंदी जहन्नम खे एॾो त जज़्बो हूंदो यौम नक़ूलु लिजहन्नम हल इम्तलअति व तक़ूलु हल मिन मज़ीद रब्बुल आलमीन फरमातो जे ॼाणे जहन्नम खे एॾी मसी हूंदी जहन्नम में खोड़ सारी ख़ल्क़त विधी वई इंसान विधा विया जिन्नात विधा विया पर जहन्नम बस करे न पई जे बि हल मिन मज़ीद अञा बि को आहे त मूं में मोकिलियो एॾो क़यामत जो सख़्तु ॾींहुं पर नबी सी फरमायो 7 माण्हू अथव अहिड़ा जंहिंखे एॾे वॾे ॾींहं में बि ॻणती का कान्हे तव्हां त ॻणती जी ॻाल्हि था कयो उन्हनि जे लाइ बहितरीन नूर जा मिंबर लॻाया वेंदा हेॾे काठ जो आहे अहिड़ी चादर विछाई आहे जॾहिं असीं वेंदा आहियूं को भली चादर सुठी चादर काठ सीमट पथर पर में नूर जा मिंबर एॾे वॾे सख़्त ॾींहं में उहे नूर जे मिंबरनि ते वेंदा उन्हनि जे मथनि ते पर में सोना ताज पाराया वेंदा जिनकी चमक सिज में कुछ कोन्हे गर्मी सिज मील लिबास लगन फरमाइनि हिन लाइ गर्मी का कान्हे हिननि जे लाइ गर्मी कीअं हुजे हिननि जे लाइ अल्लाह जी तरफ़ां छांव जो इंतज़ाम आहे हे ॻाल्हियूं ॾसे सोली सिंधी जा लफ़्ज़ ॾसिया नबी सिंह ॼण ॿुधाए छॾियो हे 7 माण्हू अल्लाह खे ॾाढा प्यारा हयाती में मरण बाद कबर में क़यामत जे सख़्त हिसाब जे टाइम ते ही जेके 7 माण्हू अथव अल्लाह खे एॾा वणंदड़ अल्लाह हिननि जा सभु मामला मसला परेशान ख़तम करे छॾियो कि चैन सां सुकून सां अमन सां हूंदा इहे तमहीदी ॻाल्हियूं करे अॻियां नबी सी में 7 माण्हू ॾिसा इंतिहाई इख़्तिसार सां उहे 7 माण्हुनि ते तव्हांजे साम्हूं तस्कुर करियां थो मक़सद आहे जेकी ॻाल्हियूं ॿिए ॿुधायूं पिया यादि कयो तवजो ॾियो अॼु खां इहे कम शुरू कयो नबी सी फरमाए पहिरियों माण्हू इमामुन अदल इंसाफ़ करण वारो सरबराह इंसाफ़ करण नंढी ॻाल्हि कान्हे तमामु वॾी नेकी हर माण्हू सरपरस्त करे पर हर माण्हू करे पर में जिथे वेहो घर में ॿाहिरि जंहिं बि जाइ ते वञे इंसाफ़ करे ये चाहियो था हिन फानी दुनिया मां लॾियूं अल्लाह राज़ी हुजे हिन फानी दुनिया में लड़ियूं अल्लाह की रहमत की रज़ामंदो नसीब थे पर मैं को पंज अंदर इंसाफ की आदत पैदा अदल इंसाफ वाला माण्हू अल्लाह के अल्लाह के रसूल के ॾाढा वणंदा वरी हाणे मिसाल बि ॾिना विया की कहिड़े तरीक़े सां अचो साहिब रसूल के ॾिसो या नबी सिंह के ॾिसो केॾो हिननि जे दौर में इंसाफ घर का इंसाफ अज घटी में गली में होटल ते हमरा वेठा न तबसरो केड़ो पियो थे अदा मुल्क जे कोर्टन में इंसाफ आई कोने अदालतन में इंसाफ आई कोने अरे वडेरन जी ओता कन मां इंसाफ न दे रुगो संगत पंचायत ये जो लिखी वने थी अदा ओ तबसरो वाला भाव थोरो थदो दी तो इंसाफ कयो आ रब त सभनी के इंसाफ जो हुक्म ॾिनो आ खबर अथव नबी करीम इस्लाम केॾो इंसाफ कढा जे चाहियूं हिन फानी दुनिया में उहे कम करे वञूं अल्लाह राज़ी थे तकलीफ़ूं दूर थियनि क़यामत जे ॾींहुं अचूं अल्लाह जी रहमत असां सां गॾु हुजे पर में इंसाफ कयो बल्कि घर जी चौधीवारी में इंसाफ कयो बच्चनि सां इंसाफ कयो घरवारियुनि सां इंसाफ कयो भाइरनि भेनरुनि सां इंसाफ कयो खबर अथव नबी सी केॾो इंसाफ कढा पढ़ो सही बुखारी किताब जनाइज़ बाप माजा फी कब्र नबी सल्लल्लाहु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कब्र मुबारक जो बयान अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला बयान फरमाए तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने जिंदगी जे आखिरी ॾींहनि में तमाम घणा बीमार हा पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तबीयत खराब हुई पर बावजूद तबीयत की खराबी जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में 8 घरवारियूं मौजूद हुयूं 2 घरवारियूं दुनिया छॾे चुकियूं हुयूं पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बीमारी तकलीफ़ ॾाढी हुई पर अम्मा सां फरमाया त इन जे बावजूद इन बीमारी जे ॾींहनि में नबी सिंह हिकिड़ी घरवारी जे घर कुंदे वेठा वारियूं तक़सीम थियल अॼु फिलानी घरवारी वटि अॼु फिलानी घरवारी वटि अॼु फिलानी घरवारी वटि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ही ॾींहुं हिन घरवारी वटि गुज़रियो आहे तबियत ॾाढी ख़राब आहे
तबियत में ॾाढी बेचैनी बेसुकूनी आहे पर हाणे हिन जो टाइम ख़त्म थी वियो फलाणी घरवारी वटि वञिणो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी तकलीफ़ जे बावजूद उन घरवारी जे घर वञंदा वरी टी जे घर वरी चौथी जे घर हर ॾींहुं हर राति वारी वारी तब्दील थींदी पई रहे पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दिल में इहा सोच आहे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं सोचीनि पिया ॾाढो भलो थिए जो हे ज़िंदगी जा आख़िरी ॾींहं बीबी आयशा जे हुजरे में गुज़ारिया बीबी साण फरमाया थी पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जन बार बार इहो सवाल पुछा कंदा फ़अैन अनल यौम फ़अैन अनल यौम फ़अैन अनल यौम ॾियो ख़बर अॼु मुंहिंजी वारी काथे आहे अॼु मुंहिंजी वारी काथे आहे हीउ जेको ॾींहुं पूरो थियो नओं सिज उभरियो आहे हाणे कहिड़ी घरवारी जे घर मुंहिंजी वारी आहे सैयदा फरमाया थी पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सोच इहा आहे त नबी करीम अलैहिस्सलाम जन जी दिल जी सोच सां ॼाणे वरिती पाण ईअं पिया चवणु चाहिनि त आयशा जे घर वञा पोइ सभिनी घरवारियुनि मशवरो कयो हाणे बेहतर ईअं थींदो इन बीमारी जे ॾींहंनि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर तब्दील न कर मुस्तकिल तौर ते बीवी आयशा वटि अॼु जी ॻाल्हि सम्झ में घरवारियूं हिक खां वधीक सभिनी खे टाइम ॾियणो इंसाफ़ सां ॾियणो बीमारी अची वई तॾहिं बि टाइम ॾियणो हिन जे बावजूद वारियूं हिते वरी हिते नबी सी एॾो घर में इंसाफ़ कंदा नबी सी औलाद में इंसाफ़ जी तलकीन कई तव्हांखे ॿ पुट आहिनि ॿ न्याणियूं आहिनि इंसाफ़ कयो दीन के तो जिथे हुजो इंसाफ़ कयो हदीस किताब से बुखारी में किताब शहादात में बाब ला यशहदु अला शहादत जोर में इमाम बुखारी की हदीस मुबारक आंदी नबी से हिकिड़ो माण्हू आयो चवण लॻो साईं हिकिड़ो मोटो गुलाम आहे ऐं चाहियां थो त पंहिंजे फिलाणे पुट खे ॾियां नबी से फिलफोर उन खां सुवाल पुछा कयो अलक वलदुन सिवा हो पुट अथई घणा हिकिड़ो अथई मथे अथई चवण लॻो साईं हिक खां वधीक पुट पोइ नबी से फरमायो छा हिक खां वधीक जेके ॿिया पुटड़ा अथई उन्हनि खे बि गुलाम ॾींदे या तोहफ़ो जेको हिकिड़े पुट खे ॾीं पियो ॿियनि खे बि ॾींदे साहिब चयो न साईं ॿियनि लाइ कोन्हे को आयो हिकिड़ो गुलाम हिकिड़े खे ॾींदे नबी से फरमाया पोइ ॿुध भला अशहदु अला जोर कोई ज़ुल्म जे मथां मूंखे गवाह न पढ़ हे गवाही ग़लति आहे हे ज़्यादती आहे घर की चौदीवारी में हिकिड़े पुट खे ॾींदो ॿिए खे नथो ॾी हे नाइंसाफ़ी आहे इन जे मथां मूं मोहम्मद खे गवाह न पढ़ा ईअं अॻिते हदीसनि जा किताब पढ़ो नबी सी त असांखे ॾिसो जिथे वियो इंसाफ़ 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 ज़र्रे बराबर बि कंहिंजी ज़्यादती ओ पढ़ो नबी सी किताब सही बुखारी किताबुल अतिमा इमाम बुखारी रहमतुल्लाह की हदीस मुबारक आंदी नबी सही ते एतिरे क़दर चयो असाब के इंसाफ़ जी तलकीन कई छो तो इंसाफ़ वॾी अज़ीम आदत आहे अना खे वणे थी इंसाफ़ करण वारा थींदो क़यामत ॾींहुं तव्हांखे अल्लाह जी तरफ़ां छाऊं नसीब थींदियूं रहमतूं बरकतूं सआदतूं नसीब थींदियूं नबी सी ते एतिरी इंसाफ़ जी तलकीन कई नबी जी फरमाया असाब सगुरनि खे तव्हां न करे थाली में कि शइ में खजूर जी खायो था खजूर रखी खायो था 4 ॼणा वेठा आहियो 5 ॼणा वेठा आहियो सभु हिकिड़ी हिकिड़ी खजूर पिया खणनि न नबी जी फरमायो हिकिड़ो वरी उन्हनि मां ॿ खाइण लॻे नबी जी फरमायो ख़बरदार इन जी बि इजाज़त कान्हे तव्हां मानी खाइण जे दौरान भाॼी खाइण जे दौरान जेको आयो पंहिंजे तो घणा माण्हू अथव न लिखियलु पढ़ियल चङा वीचारा प्लेट ते किराए रखंदा आहिनि सॼी सिंध मारे पासे वरी खणी जो नक्शे में थोरी एर गेर थी वई त पिया प्लेट खे फिराईंदा असांजो दीन चए थो इंसाफ़ जिथे वेहो जॾहिं ॻाल्हायो जंहिं जाइ ते इंसाफ़ इंसाफ़ वाज़ीम आदत आहे पाक मोहम्मद करीम अलैहि सलाम ने जुमलन के जरिए मुखे वांगे तलकीन के पंजदर इंसाफ जो जज्बो पैदा कयो इंसाफ करण वारा बंदा रब के ॾाढा वणंदा इंसाफ करण वारा माण्हू सां अल्लाह जी मुहब्बत आहे इंसाफ करण वारा माण्हू क़यामत जे ॾींहुं बि इज़तूं ऐं दर्जा माणींदा पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने फरमाया ॿियो माण्हू ॿियो खुशनसीब माण्हू अल्लाह जो प्यारो बंदो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो प्यारो बंदो यानी आखिरत की आक़िबत ॾाढी भली आहे पाण फरमाया व शाबन नशा फी इबादत रब्बिही उहो जवान जी पंहिंजी जवानी अल्लाह जी इबादत में लगाई हे जुमला चई करे पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम क़ौम जे नौजवाननि खे तलकीन कई आहे जे रब खे वणाइण चाहियो था रब खे राज़ी करण चाहियो था पंहिंजी आख़िरत खे ठाहिण चाहियो था अल्लाह जी मुहबतूं माणण चाहियो था दुनिया उक़बा में रब जो साथ हासिल करण चाहियो था जे रब जवानी ॾिनी हिन जवानी जो क़दुरु कयो हिन जवानी खे गुनाहनि जे बजाए नेकी में लॻायो वञी गौर त कयो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाबा जवानियूं की ॻाल्हियूं
यकीन जाने ॾिसो तिन्हनि जी जवानी गुज़री अल्लाह जे रसूल सां सची मोहब्बत कंदे। और इसने साहबी रबिया बिन का हदीस किताब से मुस्लिम में, किताब सलात में, बाबुल हस्सी अल सुजूद में, मुसनद हाकिम में, किताब निकाह में हदीस मौजूद है। सुफा मिस्कीन माण्हू गलोगर जवान आहे, सिंधी जा साला सादरा लफ़्ज़ चवां शादी बकाने ते करे कुंवारो आहे, पर इन जे दिल में नबी से ला केतरी मोहब्बत आहे। हे सबक आहे जवाननि खे, जवानो सीने में ही रसूलुल्लाह जी मोहब्बत रखवी आहे। इन जवान के दिल में केतरी नबी से ला मोहब्बत हुई। हदीस में जो सर्दी नो रात हुई पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने रात तहज्जुद ले उठता हा। जेडी मल नबी करीम अलैहिस्सलाम तहज्जुद ले उठन दरवाजे ते अचन तक रबिया अगे जागियो वेठो वा। उनको जागियो कौन वेठो आ? पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने पानी गर्म कयो वेठो वा। सर्दी जी रात, हिकड़ी रात, ॿी रात, टी रात, मजाले जो का रात गुसी वने, मजाले जो साहबी के रात निंड अची वने, अग में जागी करे पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ला पानी गरम न करे तां जो कड़ी पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जन के एतरू ही जो वफाओं नजर आयो, एतरा अल्लाह जे रसूल जे दर ते अखी पिया। पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो रबिया सलमा शेख या रबिया, रबी सवाल कर छा खपई? गुर एडी मेहनत कई निंड छडे हो जागा करे, रात जो दरवाजे ते इंतजार में बैठो, रबी घुर छा खपई? हदीस में दो जने नबी सलाम दे ज़बानी ये जुमला बुधई चुप थियो। कहन लॻो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां वॾी ॻाल्हि नसीया, अॼु मूं रबिया खे तव्हां वॾो मौक़ो ॾिनो आहे, पर हिकिड़ी महिरबानी मूं ते यादि अल्लाह जे नबी फिर तकड़ न कजो, फिर मौक़ो ॾियो सोचा हिकिड़ी ऑफर मिली आहे। छो त असाब खे ख़बर हुई त जे नबी से जी ज़ुबान मां को जुमलो निकिरियो, का दुआ मिली वई त सिंधी में चइजे बेड़ा ई पार। अॼु त असीं हुन दा मुखातमे जी ॿुधव अदा हिन जी वकाण कढणी आहे, हिन जी वकाण कढणी आहे, हिन जे बि कीअं नाराज़ कयां, हिन जी बि कीअं ॻाल्हि छॾियां। हिन मुसलमान वटि सोले में सोली ॻाल्हि छॾण नबी सी जी का ॻाल्हि कान्हे, मूंखे सम्झ में कोन थी अचे। मारे मौलवी साहब के कंदी थे, मारे जमात की कंदी थी, मारे संगत के कंदी थे, ये गालियों बदे बदे नबी सी ने गाली के थोड़ा आंदा भी ना कतरा है। असाब के खबर हुई मोहम्मद करीम वो दिसी चुका है ना। से बुखारी पढ़ो, किताबुल जुमा पढ़ो, जुम्मे जरी मिंबर ते दुआ जो बया साहब सगर फरमाया तो बैठा से एकड़ो मानू आयो नबी सी खुतबो जन पे जुम्मे जरी आ अजन वार आवाज करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा बी दुआ करो, छाजी दुआ घुरा? रब जा रसूल ॾाढो ॾुकारा, एतिरो ॾुकारा मदीने जा जानवर बुख जे विखे मरन था पिया, मदीने में ॾुकारी ॾुकारा दुआ करो। साहबी सगोरो फरमाया तो सैयदना अनस रज़ियल्लाहु ताला फरमाया तो आऊं साम्हूं वेठो हुजां। चवण वारे या ॻाल्हि पूरी कई। पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम रब जे दर ते मींहं जे लाइ इल्तिजा कई, अल्लाहुम्मा विस्ना हनीयम मरिया, अल्लाहुम्मा विस्ना हनीयम मरिया, अल्लाहुम्मा विस्ना हनीयम मरिया। नबी सी दुआ घुरी अल्लाह मदीने जे मथां मींहं वसा। हज़रत अनस बिन मालिक फरमाईंदा हेरे नबी सी जा मूं हथ ॾा ॾिठा, हेरे पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे ज़ुबानी मूं जुमला ॿुधा। आसमान दे नजर कयम, हेॾे नबी सी जुमला चवण शुरू कया, हेॾे आसमान में ककर ठहण शुरू थी विया। जेको अञा जुमे जी नमाज पुॼाणी ते कान पुॼी हुई, बरसात शुरू थी वई, मींहुं शुरू थी वियो। ऐं जेको मींहुं बि अहिड़ो पियो जेको ॿिया त ठहियो जंहिंजो मस्जिद जे सफ़ा वेझो घर हो न, मींहुं उन खे बि घर वञण न पियो छॾे। अहिड़ो तेज मींहुं नबी सी ॾिसी करे खिलनि पिया। जेको जॾहिं देर खां पोइ असीं घरनि ते पहुतासीं इन जुमे जे ॾींहुं मदीने जूं घिटियूं पाणी सां भरियूं पियूं। वरी फरमाया तो अॻियां ॿियो जुमे जो ॾींहुं आयो, साॻे वांगुरु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जुमे जो ख़ुतबो ॾियनि था, को अचण वारो आयो आहे साॻे वांगुरु साॻियो आया को ॿियो चवंदो थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वदउ अल्लाह लना, अल्लाह जा हबीब असांजे लाइ दुआ करो। मींहुं ॾाढो पियो आहे, मदीने में ॾाढो मींहुं पियो आहे, एतिरो त मींहुं पियो आहे भितियूं किरी पियूं, घर ॿुॾी आहे, फसल सड़ी आहे, जानवर मरी आहे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ करो मींहुं बंदि थिए। नबी करीम अलैहि सलातो वसलाम जन अंगूर सां इशारो कयो, अल्लाह
अल्लाहुम्मा हवालैना वला अलैना, अल्लाहुम्मा हवालैना वला अलैना। साहब से गुरु फरमाते सैयदना अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु हे जो नजर रखने दी सादो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है दुआ विच मनदा पिया गदो गन गुरु सा इशारो कन पिया अल्लाह साजे खाबे भले मींह वसनो रहे, जबलन में मींह वसनो रहे, पहाड़न में मींह वसनो रहे मौला। हाने मदीने वारन जो मींह मान ढो थी वियो आ। साहब से गुरु फरमाते रे नबी सी खे गया दिसा तो मिंबर ते वरी आसमान ते नजर घुमाए करे दिसा तो पियो हे नबी सी जी अंगर घुमाईंदा वञन पिया आसमान में ककर ढहंदा वञन था पिया। जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अंगर जो दायरो पूरो कयो नजर खणी ॾिठम हर तरफ़ ककर हुया पर मदीने जा मथां ककर ख़त्म थी चुका हा। अहिड़ा अदा थे समय वाक़िया ईअं कोन्हे त को हिकिड़ो वाक़ियो भरिया पिया। अॼु साहबी खे गनीमत जो मौक़ो हिकु त कुर्बानी हे जवानी जवानी कीअं पई गुज़री। नबी सी राज जो दरवाज़े ते वेठो आहे। हे उम्मत जे नौजवाननि खे नसीहत आहे नबी जो क़दुरु ही कबो आहे। जवानी में पाक मोहम्मद जो क़दुरु ही कबो आहे। नबी सी अचनि पाणी गरम करे वेठो आहे। हर जो नबी सी वरी मौक़ो ॾिनो रवि गुर वॾी ख़िदमत कई थी छा थो कई चयो साईं टाइम ॾियो तकड़ कोन कबी ठीकु आहे रवि सोच सोचे 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 फ़ैसिलो ख़बर थी कहिड़ो कई। नबी जी जे साम्हूं आयो ख़बर अथसि ही ज़ात जो हथ ॾा खणे त मामला सभु जुड़ी पवनि पर सोचे सोचे चए थो साईं इन्नी असअलुका मुराफ़क़त फिल जन्नत अल्लाह जा हबीब ऐं चाहियां थो जन्नत में तव्हां सां गॾु हुजां। ही क़ौम जो जवान ही ॻाल्हियूं त सीम जूं जवानो जगन जवानी खे कीमती बनाए रब जी जन्नत माणन चाहियो था इज्जत ईमान वारी मौत चाहियो था सुहिणी क़ब्र चाहियो था सुहिणी क़यामत चाहियो था जवानी पंहिंजी ईअं ॻाल्हियो। पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा साहब जवानी में ईअं रब जे रसूल सां मोहब्बत कंदा हुआ। उहे पंहिंजी जवानी इबादतनि में कीअं ॻारींदा। सही बुखारी पढ़ो सही मुस्लिम पढ़ो किताब सियाम पढ़ो मुख़्तलिफ़ जगह सही बुखारी में किताब फ़ज़ाइल कुरान में पढ़ो पूरो चैप्टर फी कम युक़राउल कुरान। नौजवान साहबी सगुर नौजवान बार बार जुमला तव्हांखे ॿुधायां थो त असां नौजवान कम छो नथा कयूं। शादी बि कान्हे इसकी कुंवारो आहे। अॼु इसमें चए थो सॼी राति तहज्जुद थो पढ़े सॼी राति नमाज़ थो पढ़े नमाज़ तयारी सिज उभरे हमरा रोज़े में रात नमाज में ॾींहुं रोज़े में रात नमाज में ॾींहुं रोज़े में। ये नौजवान शादी थी ये जेके कम हुया सभु लिखिया पिया वो अञा असां वारो दौर त कोन हो न असीं जेको कमु नेकी जो कंदासीं यकीन ॼाण असीं सुखी न ईंदी जेसीं दुनिया खे न ॾिसूं। हिन मोबाइल हज़ार फितना खड़ा कया हिकिड़ो फितनो इहो हर नेकी पंहिंजी स्क्रीन ते जेसीं न आणे दिल्ली मुतमइन कोन्हे। यादि रखिजो हे चङी ॻाल्हि कान्हे का अलाह वारनि जा कम अलाह ले कयो मिसाल साहिब सगुर जा ही कम जंहिंखे ख़बर ई कान्हे शादगी कयूं घरवारी जो आई न निकाह करे जो घर वठी आयो घरवारी ॾिसी हैरान थी वई हमरा खे सॼी राति नमाज़ न कचहरी न हाल न हवा सिज उभरियो हमरा रोज़े में। हदीस में चए थो हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं टे ॾींहं आख़िर नबी सही वटि पहुती मदीने जे सुप्रीम कोर्ट में दौर में छा हुई मस्जिद नबवी मदीने जो सुप्रीम लीडर केरु हो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु ऐं अॼु बि मोमिननि जो सभ खां वॾो लीडर पाक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजूं ॻाल्हियूं जंहिंजूं अदाऊं जंहिंजा फ़ैसिला हर पे आख़िर माई आई सुबुह जे टाइम ते अर्ज़ करे थी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ करण आई आहे कहिड़ो अर्ज़ करण आई आहे अल्लाह जा रसूल ही जो नई नई मुंहिंजी शादी थी आहे अब्दुल्लाह बिन उमर बिन आस सां हे नौजवान साथी सां हे तव्हांजे नौजवान साहबी सां शादी त मुंहिंजी थी आहे पर काफ़ी ॾींहं हिन जे घर गुज़री आहे न सॼी राति तहज्जुद पढ़ंदो आहे हर रोज़ रोज़ो रखंदो आहे। नबी सी घुरायो ॾे ख़बर अब्दुल्ला वाकई ॻाल्हि सची आहे छा चए आओ कुल तो नाम या रसूल अल्लाह साईं ॻाल्हि वाकई सची आहे आऊं ई थो कयां। नबी फरमाया ख़बरदार तोते हक़ कनि घरवारी जा अखियुनि जा जिस्म जा जान जा। हदीस ॾसे थी नबी सी जे ज़माने जा जवान नमाज़ सां ईअं तालुक रखंदा नबी सी जे ज़माने जा नौजवान ईअं रोज़नि सां तालुक रखंदा और नौजवान पंहिंजी जवानी खे बेहतरीन बणाए। नबी सी जे ज़माने जा नौजवान क़ुरान सां वॾो कहिड़ो तालुक रखंदा। ही जवानी वॾी नेमत आहे अल्लाह जी रज़ा में लॻायो ही तव्हांखे अॾे छॾींदी
बोड़ा थियूं न थियूं पतो कोने पर यकीन ॼाणो त जवानी मां बि हिन दुनिया मां हली पियासीं सफ़र सभु सुहारा थी पवंदा असाब सगोरा की पिया जवानियूं गुज़ारे जवानी में कुरान सां कहिड़ो तालुक आहे पढ़ो न ॾिसो किताब सही मुस्लिम सही बुखारी पढ़ो मुस्नद अहमद जे हज़रत अनस बिन मालिक जूं हदीसूं पढ़ी ॾिसो मशहूर वाक़ियो तव्हां ॿुधो हूंदो सही बुखारी में किताबुल मगाज़ी में बाब ग़ज़वत रजीब में मुस्नद अहमद में हज़रत अनस जी हदीसनि में हदीस मथे हिकिड़े वारे मुनाफ़िक आया नबी जी खे चयूं साईं असांखे के साथी ॾियो भला जेके असांखे क़ुरान पढ़ाए नबी सी चूंडे 70 अंसारी ॾिना ऐं हदीस में ॾिए थो हे 70 जा 70 नौजवान इन 70 जे 70 नौजवाननि जो क़ुरान सां कहिड़ो तालुक हो साहब सुगुर फरमाए थो रात जो अक्सर हिस्सो है क़ुरान पढ़दे गुज़ारींदा क़ुरान सिखंदा क़ुरान हिक ॿिए खे ॿुधाईंदा जवानी जे आलम में ओ नौजवानो उन जवानी जो क़दुरु कयो इन जवानी में अल्लाह जेको ॾियो ख़र्च कंदा आहियो मोबाइल ते बि ख़र्च कंदा आहियो पैकेज ते बि ख़र्च कंदा आहियो होटलनि ते बि ख़र्च कंदा जवाननि जा ख़र्च खोड़ सारा अथव फ़ाइदे वारा खट इन जवानी खे कीमती बणायो असाब रसूल खां तौर तरीक़ा सिखो इन जवानी में अल्लाह जी राह में ख़र्च कयो नौजवान चवंदा वरी छा और रोज़गार कोन्हे जॾहिं नौकिरी मिले अड़े रोज़गार कोन्हे पैकेज तुंहिंजो हले पियो होटलिंग तुंहिंजी हले पई सभु कम हलनि पिया गरीब खे 5 रुपया ॾियण कंहिंखे मुड़का ठिकाने का असाब यकीन हाणे जवानी में कीअं ख़र्च कंदा जे हदीस हाणे हाणे मां तव्हांखे अहवाल ॾिनो न 70 साहब सगुरा हदीस में ॾिए थो राति जो क़ुरान पढ़ंदा सुबुह जे टाइम निकिरी वेंदा मिस्कीन आसा छा कंदा मदीने जे झंग में काठियूं गॾु कंदा हदीस में ॾिए थो ये काठियूं गॾु करे छा कंदा मार्केट में खपाईंदा खपा पोइ छा कंदा हदीस में ॾिए थो खपाए उन काठियुनि में जेका रक़म मिलंदी हुई न थोड़ी घणी पंहिंजे कमनि में लॻाईंदा हुआ मस्जिद नबी में जेके असहाब सुफ़ा जा मुसाफ़िर सुता पिया हूंदा आहिनि हाणे उन्हनि जे हवाले कंदा हिकु उनवान आहे जवानी कीअं गुज़रण घुरिजे नबी सिंह जे असहाब जी ज़िंदगी ते जेकॾहिं गौर कंदो न इहे हज़रत अली जवानी का मुजाहिदा सोनो अली बदर के टाइम ते मुजाहिदा मैदान में जिहाद में बीठो आहे असहाब सगुरन जवानी में जिहाद कया तो भले के पढ़ो था सही बुखारी किताबुल मगाज़ी ग़ज़वे बदर जो बयान हज़रत बरा बिन आज़िम नबी सिंह सहाबी के तो उस तस्वीर तो आना वबनो उमर जे तो जॾहिं बदर जी लड़ाई जो टाइम लॻो न हे सम्झ बिन्ही जी उमिरि 13-14 साल 13-14 साल जा आहिनि नई नई ॿारो टणे अञा नवां जवानी जे अचनि पिया पर हिननि जी जवानी की हुई जे तोसां ॿई यादि थियासीं बरा जेको आऊं बि आयुसि अब्दुल्ला बिन उमर बि आया हल कयोसीं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा हबीब और रब जा रसूल अल्लाह जा प्यारा नबी असांखे बि जहाज जे मैदान वठी हलो असांखे बि शहादत जो शौक़ आहे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन्ही जूं उमिरियूं ॾिठियूं वापसि करे छॾियूं 13-14 साल जा ॿार ॾाहा पर इन उमिरि खां जवानी जा शौक़ आहे अञा मजमूई तौर ते ॾिसूं था पाक मोहम्मद करीम सलाम जा साहब जवानी में नमाज़ूं पढ़ण वारा हुआ क़ुरान पढ़ण वारा हुआ सदको करण वारा हुआ ख़ैरात करण वारा हुआ तबलीग करण वारा हुआ तिलावत करण वारा हुआ नेकी करण वारा हुया छो त पाक मोहम्मद करीम सलाम हुनखे सबक़ ॾिनो हो जवानी जे कमनि जी वॾी रब वटि अहमियत आहे चाहियो था रब राज़ी थी पए पंहिंजी जवानी के गुनाह खां बचायो जेतिरे क़दर थी सघे पंहिंजी जवानी के नेकी जे कमनि में लॻायो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाया ॿियो माण्हू अथव हो जेको रब खे ॾाढो वणंदड़ आहे जेको रब खे ॾाढो प्यारो आहे जेको क़यामत जे ॾिहाड़े महशर जे मैदान में ईंदो हुनजे अचण खां अॻु में जे लाइ इंतज़ाम थिया पिया हूंदा उहो ॿियो अथव हो जे पंहिंजी जवानी अल्लाह जी इबादत में ॻारी सीता वारो ॻाल्हि बि इंशाअल्लाह हे सभु कनि जेके पाण हिक ॿिए खे ॿुधायूं था तकरीरूं कोन्हनि हेतिरियूं नसीहतूं हे न्यापान अल्लाह रसूल जा जेके हिक ॿिए खे ॿुधायूं पिया नबी जी फरमाया टियों माण्हू जेको रब खे ॾाढो वणेंदो रब जे मां ॾाढो राज़ी आहे रब जे मां ॾाढो ख़ुशि आहे दुनिया तो दुनिया आख़िरत जा अज़ाब जे तां रब टारे छॾिया आहिनि पर टियों अथव उहो माण्हू जंहिंजी दिलि मस्जिद सां लॻल आहे वक़ल्बुहु मुअल्लक़तुन फिल मसाजिद नबी फरमाया जंहिंजी दिलि मस्जिद सां लॻल आहे दिलि नबी थींदा लफ़्ज़ ॾिसो केॾा सुहिणा सुहिणे रसूल जा सुहिणा लफ़्ज़ दिल मस्जिद सां माना हिकिड़े जुमिले में नबी जी ॻाल्हि टोड़े केॾी थिए कि यादि मस्जिद जूं पंहिंजी तवजही दिलि जे शइ सां अटकी वेंदी आहे न पोइ यादि ई उहा हूंदी आहे माना मस्जिद ई आहे जंहिंसां दिलि अटकंदी आहे हुनजी फिकिर हुनजी फिकिर ई मस्जिद जो आहे
ऐं हिकिड़ी मस्जिद फिल मसाजिद, जिथे बि मस्जिदूं ॾिसंदा न दिलि ठरियो मस्जिदनि जी आबादी जी सोच के नबी सी ॾिसो चाहियो था न भलियूं मस्जिद सां यारी रखो। असांजे सरदार जी ख़बर त मस्जिद सां केतिरी यारी ओ बुज़ुर्गो यकीन ॼाणियो असीं घणो परे निकिरी विया। अचो इन जलसनि में हिकिड़ा विसारियल सबक हिक ॿिए खे ॿुधायूं। असांजो अक्सर वक़्तु होटल ते औताक ते, हाणे त वरी जदीद दौर ॻोठनि में शहरनि में राति जा 12 थिया आहिनि, रोडनि ते छत ते मोबाइल खणी को हुते वेठो आहे। सभिनी जॻहियुनि खे टाइम ॾियूं था पर टाइम कोन्हे, मस्जिद लाइ टाइम कोन्हे। न मुंहिंजा भाउ, असांजे सरदार असांखे नसीहत कई आहे दिलि मस्जिद सां लाहियो ऐं यकीन ॼाणियो पाण बि लाथऊं, अहिड़ी लाथऊं। पढ़ो न जी किताब सही बुखारी किताब सलात बाबुल इस्तिल्काए फिल मस्जिद। साहबी से तो फरमाए तो नबी से की दिसना है, हालांकि मदीने में घर बन भाई एक वक्त 9 घर वाले मौजूद हूं, केतरा सारा इज्जत वारा उल्फत ॾियण वारा मोहब्बत ॾियण वारा असहाबा, पर साहबी से तो फरमाए तो वरी बि नबी से जो अक्सर टाइम मस्जिद, नबी से थकी करे सुम्ही पवंदा वरी बि मस्जिद में। अन्या जे हदीसनि में अॻिते वञी ॾिसूं था अल्ले केतिरा जुमला था मिलनि। कुछ तो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के ॾिठो मस्जिद में वेठा हा, कुछ तो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के ॾिठो मस्जिद में सुता पिया हा, कुछ तो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के ॾिठो मस्जिद जी तमीर में कम में मशगूल हा, कुछ तो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के ॾिठो मस्जिद जी तमीर में पत्थर ढोए रहिया हा, कुछ तो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के ॾिठो मस्जिद जी भित ते को किचरो के न ॾिठो, पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम उन जी सफ़ाई में लगी विया। कुछ तो पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम मस्जिद जी बुहारी ॾियण वारी औरत जा नमाज़ जनाज़ा पढ़ाई। जेकॾहिं ॾिसंदो न तवज्जो करे नबी सी जो हर वक़्तु रुख मस्जिद ॾांहुं, प्यार मस्जिद सां, मोहब्बत मस्जिद ॾांहुं। हे नुक़्तो मूंखे तव्हांखे रसे थो, जेकॾहिं अल्लाह सां मोहब्बत करण वारा आहियो, अल्लाह जे हबीब जी नसीहतनि खे पंहिंजे सीननि में साणण वारा आहियो, हिन फानी दुनिया खां बाद में हमेशह जा दर्जा रुतबा माणण वारा आहियो, त मस्जिदनि सां तालुक मज़बूत कयो। जो इंशाअल्लाह करो टे ॻाल्हि। इन खां पोइ नबी करीम सलात इस्लाम जन जेका चौथी ॻाल्हि गाऊं सम्झां तो तई वेठा रहो,